पाड़े में सभिनी मायुनि खे 12,000 मिलिया आहिनि, मूंखे बि मिलनि हा, पर तुंहिंजो वात नथो बीहे। पूरी सिंध में हिकिड़ो तूं ई अकुलमंद बचियो आहीं। हा बसि इन 12,000 में तूं त बंगलो ठाराए वठी आहे, पर मूं तोखे कोन ठाराइण ॾिनो। बंगलो त कोन ठाराया हुआ, पर पैसा आहिनि किथे कमु अची वञनि हा। हा त तूं ईअं ई सम्झ त ही पैसा कमु अची विया, पंहिंजी जॻह ते कंहिं ग़रीब खे मिली विया। 12,000 का वॾी रक़म कोन्हे, पर अलाए छो मिलण ते ख़ुशी महसूस थिए थी। ही त 12,000 आहिनि, पर असांजे माण्हुनि खे त साबुण ते बि तमामु घणी ख़ुशी थी। ऐं इन में ॾोहो असांजो नाहे। इन 72-73 सालनि में चंद हुक्मराननि खे छॾे बाक़ी जेकी बि आया उन्हनि अवाम खे सिर्फ़ु पिनणु सेखारियो। इनमें पिनणु कहिड़ो? अवाम जा पैसा आहिनि, अवाम खे मिलनि पिया। अवाम जे पैसनि मां अवाम खे ख़ैरात नाहे ॾिबी। उन्हनि पैसनि मां अवाम जी तरक़ी लाइ कमु थींदो आहे, तइलीम, सिहत ऐं बुनियादी ज़रूरतनि ते ख़र्चु थींदो आहे। ख़ैरात सां क़ौमूं सुधरनि हा त अॼु असांजो शुमार बि दुनिया जी सुधरियल क़ौमनि में हुजे हा। महिनत जी आदत ई क़ौम खे रस्ते ते चाढ़ींदी आहे। असांखे निज़ाम ई अहिड़ो ॾिनो वियो आहे जो राति ॾींहुं महिनत करे पंहिंजे बचनि खे 2 वक़्त जी मानी बि मुश्किल सां खाराए सघूं ऐं पोइ मजबूर थी ॿियनि जे आॾो हथु टंगूं। पर छो अहिड़ो निज़ाम ॾियण मां हुक्मराननि खे कहिड़ो फ़ाइदो? छो त ख़ुशहाल ज़हन सोच कंदो आहे, अॻिते वधण जी कोशिश सां गॾु माहौल खे परखण जी कोशिश कंदो आहे। जेकॾहिं क़ौम सोचणु लॻी, सही ग़लति जी सुञाणप करणु लॻी, त उहे हुक्मरान जेके करप्शन जी आड़ में ज़िंदगी बसर कनि था, उन्हनि जी ज़िंदगी ज़हर थी वेंदी। इन करे अहिड़नि हुक्मराननि जी इहा ई कोशिश हूंदी आहे त अवाम पंहिंजे मसइलनि में उलझी रहे ऐं असांजो गाॾो हलंदो रहे। थोरो नोटिस कयो त असां हिकु क़ौम हूंदे बि हिक ॿिए खां केतिरी हसद कयूं था। तोखे ॾुख इन ॻाल्हि जो नाहे त तोखे पैसा कोन मिलिया, तोखे कावड़ इन ॻाल्हि जी आहे त पाड़े वारनि खे छो मिलिया। इहा आदत रुॻो औरतुनि में न, पर असां मर्दनि में बि आम आहे। हींअर भले लेक्चर ॾे, रुॻो लॉकडाउन ख़तमु थिए ऐं दॿे शॉपिंग कंदसि, पोइ जे कुझु चयो अथई न, सुठो कोन थींदो नी। हा वञी मर, ही लॉकडाउन ख़तमु थिए ऐं बि रिली रखंदसि कुल्हे ते ऐं घर बि महीने खां पोइ ईंदोसीं। हाणे मुंहिंजो मथो न खा, इहो भाणे वेठो अथई, वञी उनखे सम्झाए। अदा तो वारी माई खे रुॻो पैसा खपनि। अदा सभिनी सां इहा ई हालत आहे। अदा पर सिंध जी जेका हालत आहे इहा कीअं सुधरी सघे थी? इहो अमल अवाम कंदी या हुक्मरान कंदा? अदा हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त असांजे सियासी ऐं समाजी निज़ाम मुताबिक़ सिंध हिकु नाहे, बल्कि सिंध जा 2 हिसा आहिनि। हिकु हिसो उहो जंहिंमें करप्ट सियासतदान, वॾेरा, जागीरदार, सरमाएदार, ब्यूरोक्रेट्स, मुल्ला, बिल्डर्स, वॾा वॾा बैंकर्स, भत्ता माफ़िया, कमीशन खोर ऐं ठेकेदारनि सां गॾु उन्हनि जी औलाद ऐं रिश्तेदार रहनि था, जेकी सभु जा सभु बादशाही वारी ज़िंदगी बसर कनि था। इम्पोर्टेड गाॾियुनि में घुमनि था, साल में 3 खां 4 महीना ॿाहिरनि मुल्कनि में रहनि था, जिते हू लखनि डॉलरनि जी शॉपिंग कनि था, पंहिंजो मुंहुं बि मिनरल वाटर सां धोअनि था। इन्हनि जे ड्राइंग रूम ऐं बेडरूम जो एयर कंडीशन कॾहिं बि बंदि नथो थिए। इन्हनि जे डाइनिंग टेबल ते खाधनि जी तादाद ॾिसी असां जहिड़ो माण्हू बेहोश थी वञे थो। इहे सभु हिक ॿिए जे मफ़ाद जो ख़ासि ख़्यालु रखनि था ऐं ग़रीबनि खां नफ़रत कनि था। ऐं ॿिए हिसे में असां जहिड़ा माण्हू रहनि था जेकी राति ॾींहुं महिनत करण बावजूद पंहिंजे बुनियादी हक़नि खां महरूम आहिनि, हर अज़ाब खे बर्दाश्त करे ज़िंदगी खे धिकण जी कोशिश कनि था। हिते ख़्वाहिशनि जी ॻाल्हि ई नाहे, ज़रूरतनि जो पूरो थियण बि नसीब हूंदो आहे। असांखे मौत अचे त मिड़ी ख़ैर आहे, उन्हनि लाइ बुखार बि क़यामत हूंदी आहे। असांजे शहरनि जा रोड रस्ता असां लाइ न, बल्कि उन्हनि जे इस्तक़बाल लाइ ठाहिया वञनि था। हर उहो रस्तो असां लाइ बैन हूंदो आहे जंहिं रस्ते ते उन्हनि जी आमद हूंदी आहे। बिल्कुलु सही अदा, पर असीं इन निज़ाम खे कीअं ख़तमु कयूं? अदा हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त दुनिया ते हर उन तबिके ज़वाल माणियो आहे जंहिं महिनत खां नफ़रत कई आहे। इन अमीर तबिके जी बि सभ खां वॾी खामी इहा ई आहे त इन्हनि हमेशह महिनत खां नफ़रत कई आहे। तंहिं करे इन्हनि जो ज़वाल यकीनी आहे ऐं असांजी क़ौम खे बि महिनत जी ज़रूरत आहे, छो त महिनत में ई अज़मत हूंदी आहे। दुनिया जी हर तरक़ी याफ़्ता क़ौम महिनत ते ईमान रखे थी। जिस्म खे महिनत जो आदी बणायो, दिमाग़ खे सोचण ते मजबूर कयो। महिनत खे ऐब न, पर महिनत न करण खे अज़ाब सम्झो। तव्हां महिनत न कंदा, अॻिते न वधंदा त ॿियूं क़ौमूं तव्हांखे वकोड़े वेंदियूं। तव्हांजी धरती ऐं तव्हांजो वजूद ख़तरे में अची वेंदो। रूस जो पीटर आज़म गो हिकु वसी संतनत जो वली अहदो, सख़्त तरीन महिनत खां पोइ उन इहो ताज हासिल कयो। दुनिया जी तारीख़ में कंहिं बि बादशाह इएं न कयो। हिन पंहिंजो शाही लिबास लाहे कारीगरनि ऐं मज़दूरनि जा कपिड़ा पाता। हालैंड में जहाज़ साज़ी जे कम में शागिर्दी अख़्तियार कई। इस्टिया में लोह जे भठियुनि में हिकु महीने ताईं कमु सिखंदो रहियो। पीटर आज़म जे हथनि सां ठहियल हिकु सलाग सेनेट पीटर्सबर्ग जे हिकु म्यूज़ियम में अॼु बि मौजूदु आहे। लोथर चयो हो त को बि ॾींहुं बग़ैर महिनत जे न गुज़ारियो। टर्नर लिखियो हो त बग़ैर कम जे को बि ॾींहुं न विञायो। यादि रखो त वक़्तु विञाइण बि लानत हूंदी आहे। वक़्त जो अहसास ई मंज़िल जी वाट हूंदी आहे। इन्हनि झेड़नि ऐं तकरारनि मां सिर्फ़ बर्बादी मिली आहे। पंहिंजी सोच खे वसी कयो, इल्मु हासिल करे दुनिया जो मुक़ाबिलो कयो। जी अदा बिल्कुलु, पर असांखे शुरूआति किथां करणु खपे? अदा अहिड़े कम जी शुरूआति में 2 शयूं ज़रूरी आहिनि, ॿधी ऐं अहसास।
यादि रखो त जेकॾहिं सिर्फ़ु ॿधी हूंदी अहसासु न हूंदो त को फ़ाइदो नाहे ऐं वरी जेकॾहिं अहसासु हूंदो ऐं ॿधी न हूंदी तॾहिं बि को फ़ाइदो नाहे। इन करे असांखे इन्हनि ॿिन्ही शयुनि खे फॉलो करणो आहे। ॿधी मां मुराद हिकु क़ौम ऐं अहसास मां मुराद पंहिंजनि जो क़दुरु हूंदो आहे। पाकिस्तान में ॿियूं क़ौमूं असां ते इन करे हावी आहिनि छो त उन्हनि में इहे ॿई शयूं मौजूदु आहिनि। तव्हां पंजाब में कंहिं पंजाबी खे गाह नथा ॾेई सघो, KPK में कंहिं पठान खे बूंदो नथा ॾेई सघो। जेकॾहिं ईअं कंदा त फौरन उनजो रद्द अमल ज़ाहिर थींदो। पर असांजी हालत हीअ आहे त असांजे माण्हुनि खे सरेआम रोडनि ते मारियो वञे थो, लाशनि ते रक़्स कया वञनि था। 7 करोड़ जी आबादी आहे पर चंद पनाहगीर असां खां ॾाढा आहिनि। हर शहर ते ॿियनि जो कब्ज़ो आहे पर हाणे ॻोठ बि महफ़ूज़ न आहिनि। इहो सिर्फ़ु इन करे जो असां में न ॿधी आहे ऐं न ई अहसास आहे। तव्हांखे पंहिंजी ताक़त जो अंदाज़ो नाहे। जेकॾहिं असीं सभु हिकु थी वञूं त दुनिया जी का बि ताक़त असां ते ईअं ज़ुल्म न करे सघंदी। इन जो अंदाज़ो तव्हां इन ॻाल्हि मां लॻाए सघो था त रहीम शाह खे बचाइण लाइ पूरी ताक़त लॻाई वई पर सभु कोशिशूं इन करे नाकाम वयूं छो त असांजे कुझु भाइरनि पाण में ॿधी कई। कराची में जिते असांखे कमज़ोर सम्झी ज़ुल्म कयो वञे थो उते मुश्ताक सरकी बि रहे थो, जंहिं कराची में हर उन सिंधी जो साथ ॾिनो आहे जंहिंजे मथां को ज़ुल्म थियो आहे। हर ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथी बीहण बि बहादुरी हूंदी आहे। सियासी इख़्तिलाफ़ भली रखो पर क़ौमी इख़्तिलाफ़ ख़तमु कयो। दुनिया जी हर क़ौम जो क़दुरु कयो, उन्हनि खां सिखण जी कोशिशि कयो। पर जेको तव्हांजी क़ौम खे क़तल करे, तव्हांजी धरती खे तबाह करे, उनखे बर्दाश्त न कयो। सिर्फ़ु होटलनि ते वेही कचारियूं करण सां कुझु कोन थींदो। फितरत कानून आहे त हरकत कयो। पंहिंजी तारीख़ ऐं अज़मत खे यादि कयो। पंहिंजी ज़बान सां ई बयानु कयो त अमन जा हामी ॾिसी कमज़ोरी जो ख़िताब न ॾियो। जे सूफ़ी थी अहसास रखियो आहे त जंगनि में किरदार बि रखियो आहे।